नाज़रीन ही आहे मुस्तफ़ाबाद कॉलोनी डेर की भोटा महला जो मंज़र आहे। ये ॾिसो बारिश जो पानी बीठो आहे घरनि में ऐं घरनि जे चौधारी बारिश जो पानी आहे। तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु जेको आहे घरनि जे चौधारी पानी बीठल आहे। ऐं हीअ तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु घर जेके आहिनि माण्हुनि जा किरिया पिया आहिनि। मिसकिन माण्हू जेके आहिनि हिते उन्हनि जा घर किरिया पिया आहिनि। पर हितां जो चूंडियल नुमाइंदो DC उस्मान अब्दुल्ला ऐं हितां जा चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि अब्दुल बारी ख़ान पिताफ़ी ऐं ख़ालिद अहमद ख़ान लुंड, उहे जेके आहिनि अञा ताईं जेको आहे त हिन तक में ज़ाहिर कोन थिया आहिनि। आवाम परेशान आहे, न कोई आवाम जी कंहिं सार लधी आहे। कोई बि हितां तक जो नुमाइंदो जेको आहे अञा ताईं हिते हिन मिसकिन ग़रीब माण्हुनि वटि जेको आहे थो लड़ी न आयो आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ बिल्कुलु तव्हांखे नज़र अचनि पिया। घर जेके आहिनि बिल्कुलु पाणी हेठि आहिनि ऐं को बि हितां जो चूंडियल नुमाइंदो हिते मिसकिननि जी मदद करणु न आयो आहे। हीअ घर जेके आहिनि बिल्कुलु किरण ते आहिनि, चो तरफ़ हिन घरनि खे पाणी आहे। हिकिड़ो जेको आहे दरिया जो ॾेख ॾेई रहियो आहे पाणी। ऐं तव्हां ॾिसी सघो था घर जेके आहिनि बिल्कुलु पाणी जे अंदरि आहिनि। हितां जा माण्हू वीचारा ॾाढा परेशान हाल आहिनि, पंहिंजा बचा वठी वञनि त वञनि केॾांहुं, पर को बि चूंडियल नुमाइंदो हिते न आयो आहे अञा ताईं हिन टाइम ताईं। DC उस्मान अब्दुल्ला खे ऐं जेके MNA MP आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त हितां जी मुस्तफ़ाबाद कॉलोनी वारनि जी सार संभाल लहो। ऐं 2018 खां इलेक्शन में जेके वोट वठी विया आहिनि MNA MP उहे अञा ताईं 4 सालनि में बि हिते वापसि मोटिया न आहिनि। तमामु कहिड़े हाल में आहे हीअ तव्हां ॾिसी सघो था। घर जेके आहिनि बिल्कुलु पाणी में अंदरि आहिनि। को बि रस्तो जेको आहे उहो न आहे ख़ाली। ये ॾिसी सघो था ये घर जेके आहिनि बिल्कुलु पाणी जे अंदरि आहिनि। हीअ ॾिसो हीअ घर जेके आहिनि मुकमल जेको आहे सो किरी पिया आहिनि ऐं कखा झूपड़ा उहे किरियल नज़र अचनि था तव्हांखे। हीअ साम्हूं घर जेके आहिनि बिल्कुलु किरिया पिया आहिनि, बारिश जी वजह खां घर किरी पिया आहिनि। हीअ पाणी तव्हां ॾिसो हीअ बिल्कुलु हिकिड़ो दरिया जो ॾेख ॾेई रहियो आहे, हिकिड़ो वॾो तालाब जो ॾेख ॾेई रहियो आहे। तव्हां ॾिसी सघो था बारिश जो पाणी। हीअ घर जेके आहिनि मुकमल पाणी जे अंदरि आहिनि, हिननि खे को बि निकिरण जी जॻह न आहे, रस्तो न आहे। ऐं हितां जा चूंडियल नुमाइंदा हितां जा जेके बि वस वारा आहिनि अञा ताईं हिते न पहुता आहिनि पाणी कढाइण जे लाइ या मुतासिरीन जी सहायता लाइ कोई बि हिते न आयो आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु माण्हुनि जा जेके घर आहिनि उहे पाणी जे अंदरि आहिनि। हिते को बि वस वारो न आयो। हीअ घर ॾिसी सघो था, हिननि खे को बि रस्तो न आहे काथूं टपण जो, बिल्कुलु चो तरफ़ पाणी पाणी आहे।